हिकिड़ो ॾींहुं अचे त हिते वेहो चोखा ॼण मां थोरो करे आयो, हिननि जो थोरो लाहे सघंदो। असांखे ज़रूरत आहे अली जी, अली खे परवाह नाहे। मुल्क बदर थियो, रब्ज़ा में जंगल बरबत बयाबान पाण ज़ौजा नंढी न्याणी जवान पुट उते रहनि था, न खाधो न पीतो न रहाश न छांव, इहो क़बूल आहे पर अली न छॾी। हाणे उन ॾिसो क़बर जो सामान असांखे छा ॾिसियो आहे। अबू ज़र छा थो चए, इन मौक़े में जवान पुट मरी पुट खे दफ़न कयईं। दफ़न करण खां बाद क़बर ते हथ रखी, क़बर ते हथ रखी चयईंसि पुट मां बि तुंहिंजे सदमे में मरी वञा हा, पर ॿिनि ॻाल्हियुनि मूंखे ज़िंदा रखियो आहे। असांखे ख़बर ई कान्हे ॿिनि ॻाल्हियुनि मूंखे ज़िंदा रखियो आहे। कहिड़ियुनि? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तूं ओॾे थो वञे जाॾे तोखे मदद जी ज़रूरत आहे, उहा मां कंदोमांइ। ॿियो, मां जेतिरो ज़िंदा रहां क़बर जो सामान मेड़ियां। अबू ज़र जहिड़ो जेठो क़बर जो सामान मेड़ियां, कहिड़ो क़बर जो सामान मासूम दसियो। हाणे पहिरीं ॻाल्हि सम्झो, हिकिड़ो शख़्स घोड़े ते चढ़ी रात जो अचे हिकिड़े वण वटि सुतो, नमाज़ सुबुह जी पढ़ियईं। नमाज़ पढ़ण खां बाद सूरत मलक पढ़ी, सूरह मलक। नंढड़नि बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदा आहियो, तव्हां बि पढ़ंदा आहियो। सूरह मलक पढ़ियईं, सूरत अञा ख़तम कयईं ऐं कननि मां आवाज़ूं अचण लॻियूं, तुंहिंजी महिरबानी, तो थोरो करे छॾियो, मां एहसान कोन लाहींदोमांइ। चौगिर्द ॾिठई, हुयो त केरु बि कोन। घोड़ो भॼाए पाक नबी वटि सरकार महराब में पंहिंजे मर्ज़ीअ सां पढ़ायो अथनि त लहंदुसि बि पंहिंजी मर्ज़ीअ सां। घोड़ो भॼाए आयो,
सरकार रसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनवत महराब में वेठा सरकार के दसे सरकार में नमाज पढ़ी सूरे मलक से पढ़ियम मुझे कनन में आवाजूं अचण लगियूं इहो छा माजो सरकार फरमायो इहो हिकिड़ो मोमिन हो इब्राहिम नबीअ जे दौर जो उन्हें जी कब्र हुई हिते जिथे तो सूरत मलक पढ़ी सूरत मलक पढ़ण सां हुन खां सदिन जो अज़ाब माफ़ थी वियो जो त सूरत मलक पढ़ण सां कब्र में रहमत जी बारिश थींदी आहे पहिरीं ॿी ॻाल्हि इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जॾहिं मैयत कब्र में वेंदो घबराए त न हलणो त हर कंहिं बेवारिस कोन कब्र में जॾहिं मैयत वेंदो छह नूर ईंदा कब्र में ईंदो थधिकार थी वेंदो रोशनी थी वेंदी हाणे हिकिड़ो सॼे हिकिड़ो खॿे हिकिड़ो पेरां दी हिकिड़ो सेरां दी ॿियो सीने जे मथां छहों वरी सभिनी जे मथां ज़िमेवारी सां तो पढ़ा हाणे हे ॾहूं अज़ाब ईंदो हे ॾहूं वारो नूर रोकींदसि नथो अची सघे वरी हे ॾहूं अज़ाब ईंदो हे ॾहूं वारो नूर रोकींदसि नथो अची सघे मथनि खां ईंदो मथनि वारो रोकींदसि पेरनि खां ईंदो पेरनि वारो रोकींदसि सीने ॾों ईंदो सीने वारो रोकींदसि हे हैरान थी वेंदो हैरान थी पुछंदो सॼे खां पुछंदो तूं केरु जो मूंखे बचायई चई मां हिन मरण वारे जी नमाज़ खॿे वारे खां पुछंदो तूं केरु चई मां हिन मरण वारे जो रोज़ो सेरांदीअ वारे खां पुछंदो तूं केरु जो मूंखे बचायई चई मां हिन जो हज उमिरो पेरांदीअ वारे खां पुछंदो तूं केरु मां हिन जी ज़कात मां अज़ाब खे न ॾिनो सीने वारे खां पुछंदो तूं केरु चई गरीबन मिसकीननि जी मदद कंदो हो मां हिन जो अमल पढ़ा जुमिलो छह नूर खां पुछंदो जेको सभिनी खां रोशन हूंदो तूं केरु हू चवंदो मां हिन जी विलायत आली
मां हिन जी मोहब्बत अहल बैत मां एतिरी तकलीफ़ न ॾींदो अल्लाह तव्हांखे आबाद उसादो पुट केॾो बि मजबूर हुजे कोशिश कंदो आहे त मां पीर जे जनाज़े खे फुल हुजां कोशिश कंदो आहे त मां पीर जे जनाज़े खे फुल हुजां कायनात में मुझो चौथो इमाम जेको न बाबे खे कुल्हो ॾेई सघियो न कफन ॾेई सघियो न दफन कंहिं मूंखां पुछो साईं इमाम मिट्टीअ जो बि न विझी सघियो बाबे जी लाश मां चयो मौला मुख मिट्टीअ जो विझण कोई ॾुखियो त न हो हलंदे ई तव्हां विझी वञो आहे मुंहिंजो इमाम फरमाए थो मुंहिंजे पेरनि में ॿेड़ियूं गले में तोप हथनि में हथ मां इन करे न विझी सघी अदादारो मुख मिट्टीअ जो छा मक़सदु समझो ॻाल्हि मुख मिट्टीअ जो छा मक़सदु मौला मुख मिट्टीअ जो छा मक़सदु मां चयोमान त बनी असद जी क़ौम खां हुसैन वाइदो वरितो मर्द दफन कजो वरी औरतुनि खे चई दफन कजो वरी ॿारनि खे हुसैन चयो तव्हां क़बर बणाए न सघंदो मुख मिट्टीअ जो मुंहिंजे मथां लेकिन बबरले जा मुंहिंजा सुनी शिया भाइरो सादात गैर सादात सज्जाद इमाम इहा ख्वाहिश में बाबे जी पूरी न करे टिन ॾींहंनि खां बाद बनी असद जी क़ौम आई मां वाइदो कयो मां एॾो न पढ़ंदुसि 3 ॾींहं खां बाद वो पंहिंजूं लाशूं खणाए विया बाक़ी हुसैन ऐं हुसैन जूं लाशूं 3 ॾींहंनि खां बाद बनी असद जी क़ौम आई पर परेशान छो हन हुसैन जी लाश कहिड़ी आहे पुटनि जूं लाशूं कहिड़ियूं आहिनि सहाबिन जूं लाशूं कहिड़ियूं आहिनि हैरान परेशान कूफे जी राम हिकु घोड़े सवार घोड़ो भॼाईंदो थो हकल ॾेई चए थो ख़बरदार हुसैन बेवार सुना या हुसैन या हुसैन
सचो मां तव्हां खे दस्या सरदार ॾिठो हथनि में हथ ॻड़ियूं पेरनि में ॿेड़ियूं गले में तो पेर ॿेड़ियूं ऐं हथ ॻड़ियूं सजाद लाथियूं लेकिन गले जो तो न लथ मुंहिंजो इमाम अॻिते वधीजे तो अचो ही मुंहिंजे बाबे जे बचपन जो दोस्त हबीबा हिन जी लाश दफ़न कयो वरी चयईं ही मुस्लिम बिन सजाए हिन जी लाश दफ़न कयो वरी चयईं ही जौन हबसिया हिन जी लाश दफ़न कयो हाणे हिक लाश जे मथां सजाद हीअं हथ कयो वेठो आहे पुछनि था इहा कंहिंजी लाश इमाम जे तो सुञाणियो नथा डाला गोरा भॻल मुंहिंजे कासिम जी लाश वरी कबीला सते आयो मुंहिंजो इमाम ॾिसी चए थो हिन खे दफ़न कयो मौला जी कंहिंजी लाश आहे इमाम चए थो तव्हां ॾिसो ताज़ीम बणजी ही मुंहिंजे भाउ अकबर जी लाश आहे थोरो अॻिते वधो हुसैन जी लाश ॾे ॾिसी चए थो हायो मुंहिंजा ग़रीब बाबा बाबे जो नालो आयो चवनि था शख्स तूं कहिड़ा इमाम फरमाए थो अना अली इब्नुल हुसैन ओ मां सजाद मौला सां वटि राति रहो इमाम चए थो सभु लाशूं दफ़न न थियूं अञा हिकिड़ी लाश रहण वारो इमाम बनी असद वारनि खे फुरात जे किनारे वठी आयो अब्बास जी लाश इन क़ाबिल न हुई जो खई वञे मुंहिंजे इमाम हिकु दॿो घुरायो जंहिं तॾे में सजाद जी लाश अब्बास जी जमा थी मुंहिंजे इमाम ईअं सीने सां लाहे क़बर में आयो ॿाहिरि अची जॾहिं तव्हां हलिया वञो थोरी देरि खां बाद जो ॾिसण मथां सजाद मरी वियो हुजे